जी बिल्कुल नाज़रीन, दौदापुर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सारियुनि जो फसल तैयार थी करे मार्केट में अची वियो आहे, पर वापारियुनि ऐं मिल मालिकनि हथरादू सारियुनि जो अघु जेको आहे उहो किराए छॾियो आहे ऐं फ़ी मण जेके उहे 1500 खां 1800 ताईं जेको आहे उहो ख़रीद करणु लॻा आहिनि, जंहिं करे हितां जा हारी ऐं आबादकार जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं उन्हनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हर साल जीअं हिन साल बि वापारियुनि ऐं मिल मालिकनि सारियुनि जो अघु जेको आहे उहो किराए छॾियो आहे। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत हर दफ़े जेको आहे त को बि नोटिस न वठंदो आहे, जंहिं करे हारी ऐं आबादकारनि खे लखे रुपयनि ऐं किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थींदो आहे। इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॼे सिंध जीअं ॻड़ीखेड़े तालुके जा बि आबादकार ऐं हारी जेके आहिनि केतिरा ई दफ़ा एहतजाज रिकॉर्ड करे चुका आहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं तोड़े सिंध हुकूमत इन हवाले सां को बि नोटिस न वरितो आहे, न ई उन्हनि जेको सारियुनि जो अघु मुक़ररु करे छॾियो आहे। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त उन हवाले सां मुंहिंजो आबादकारनि ऐं हारियुनि सां बि राब्तो थियो आहे। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सिंध हुकूमत हथरादू जेको आहे त सारियुनि जो अघु किराए छॾियो आहे, जंहिं करे असांखे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थिए पियो। हिननि जो वधीक इहो बि चवणु आहे त हर दफ़े जेका आहे सिंध हुकूमत सारियुनि जी अघु मुक़ररु न कंदो आहे, जंहिं करे असां किरोड़े रुपयनि जा जेके कर्ज़ थी वेंदा आहियूं। ॿिज ऐं भाण जेको आहे उहो असां ॿियणे जे अघ ते वरितोसीं, पर सिंध हुकूमत को बि असांजो तदारक न पियो करे। हिननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त खुदारा नोटिस वठी करे सारियुनि जो जेको अघु आहे उहो 4000 खां 5000 मुक़ररु कयो वञे, जीअं असां हारियुनि ऐं आबादकारनि खे रिलीफ मिली सघे। जी।